अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तो मैं तव्हांजो पंहिंजो इमामुद्दीन आरबाणी तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामुद्दीन सिंधी जी दोस्तों जी त अॼु जो विलाग नओं ताज़ो फ्रेश विलाग कयूं था हाज़ुर। उमेद आहे त कल्ह वारो विलाग बि तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं अॼु वारो जेको विलाग आहे उहो असां स्टार्ट कयो आहे पंहिंजी उतां खां ई ऐं उमेद आहे त अॼु जो विलाग बि तव्हांखे पसंदि ईंदो। एंड ताईं विलाग लाज़मी ॾिसिजो। जेको फील्ड में कमकार चयो उहे बि तव्हांखे बि लाज़मी ॾेखारींदा त होॾे बि हलंदासीं थोरी देरि में। फ़िलहालु मां जेको आहे त उतां खां आयो हुयुमि त को राति देरि सां असांजी जेको ज़मीन ते थ्रेशर वग़ैरह हलियो पियो उन में जेको आहे त हिकु अधु ॿारहं जेको आहे त माण्हू हुया उन्हनि जेको थ्रेशर वग़ैरह में असांजी हेल्प कई। मां त कान वियो हुउसि पर ॿिया सौट ॿाहिरि वियल हुया उन्हनि सां उन्हनि जेको आहे त हेल्प कई। उहे जेके त राति रहियल हुया उहो बि जेको आहे त हाणे त उथी विया आहिनि। बाक़ी हिकिड़ो ॿियो जेको आहे त पंहिंजो पिरी प्यारो सिकंदर उन खे बि घुरायो हुओ उहो बि आयो उनजी बि महिरबानी उहो बि वेठो आहे उन जो व्यू तव्हांखे ॾेखारियूं था उतां जा व्यू बि ॾेखारियूं था। वरी जंहिं महिल फील्ड में हलियासीं त उतां जा व्यू बि तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। ऐं सुबुह जो सिज तव्हां चेक कयो माशाल्लाह प्यारी रौनक अथव। चेक कयो दोस्तों माशाल्लाह सुबुह जो सिज हीअ अधो वरी सवेल सवेल सां तड़ वग़ैरह करे पियो तव्हांखे सही नज़रे थो लहे कान सिज जी रोशनी करे। हीअ हंध बिस्तरा वग़ैरह महिमाननि वग़ैरह जे लाइ पिया ऐं सिकंदर हली हीअ आहे असांजी ग़रीबणी उतां अञा ॿ बिस्तरा टे जेके आहिनि त छोकिरे लाड़े छॾिया आहिनि। तक़रीबन 4-5 महिमान हुया राति। ग्रीन ग्रीन ऐं दोस्तों बस थोड़ी देर में हलंदासीं पंहिंजी फील्ड जी तरफ़ उतां जा जेको कमकार थियो त तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान रूहानी था दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान दूरो बेका दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना दूरो बेका दर्दो गमाना दागी बेदे। माशाल्लाह दोस्तों फाइनली जो है मैं अपनी फील्ड में पहुंची चुको आया। फील्ड में जी आया तो तकरीबन 2 नंबर जो मुझी ट्यूबवेल हुई वह अपनी इरीगेशन कंप्लीट कर चुकी है। बस हाँ सिर्फ खाद जी पहुंची चुकी है पलिंड अचे तो वो खाद दिवाए करे उन में वरी नई इरीगेशन हलायूं। बाकी जो 1 नंबर इंजन जी है उनकी तकरीबन अञा 2.5 कलाक पानी हलंदो उन जी भी चाल ठाहे वठूं था तो उन पानी हलायूं। और वरी उन स्प्रे वाली टैंकी भी अची चुकी है जो स्विंग कमंदा है उन में स्प्रे कंदा गंद गाह जी वो भी ॾिसूं था तव्हांखे भी उनजा भी लाज़मी ॾेखारींदासीं। प्लेट अचे उन भी तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। फ़िलहाल मां बेलदारनि खे चयो त थोड़ी मेहनत करे खोट वग़ैरह कयो त जीअं पानी जल्दी सां भरिजी सघे तो बेहतर है। चेक कयो दोस्तों ये जो है बेलदार वग़ैरह मेहनत वग़ैरह करनि पिया। ही बेलदार वेही ॾिसेसि पियो। उम्मीद है जो विलाग तव्हांखे पसंदि ईंदो। एंड ताईं विलाग लाज़मी ॾिसिजो दोस्तों ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय लाज़मी ॾियो दोस्तों। ऐं जीअं नओं ताज़ो कमकार थिए तो तव्हां दोस्तों खे लाज़मी ॿुधाईंदा। फाइनली दोस्तों स्प्रे वग़ैरह अचे पे उनजा व्यू तव्हांखे चेक करायूं था ऐं ॾिसो तव्हां लाज़मी कमेंट्स बॉक्स में भी ॿुधायो। माशाल्लाह दोस्तों तमाम प्रेशर सां स्प्रे वग़ैरह अचे पई और साम्हूं हिकु ॿी टैंकी हले पई हिकु हे आहे हिकु जेकी आहे त उते पानी वग़ैरह भरे पई ऐं साम्हूं सुपरवाइज़र साहब पहुची चुका आहिनि। पर चिड़े साहब जो मुंहुं ॾेखारियूं वरी जीअं नओं ताज़ो कमकार थिए तो तव्हांखे लाज़मी दोस्तों ॿुधाईंदासीं। एंड ताईं विलाग लाज़मी ॾिसिजो। फाइनली दोस्तों जीअं त हाणे पलेंडर वारी गाड़ी भी पहुची चुकी है पलेंडर हले पियो ऐं कुछ मूंड हंधा मां जेको आहे त खाद बेलदार खां ॾियो आहियां पियो उनजा व्यू तव्हां चेक कयो पलेंडर जा व्यू चेक कयो। चेक कयो दोस्तों ये जो है कम नओं बटोरा दो इन जो है खाद वग़ैरह मुझे हथ ते ॾियूं तो बेहतर थींदी इन करे उनके हथ ते ॾियूं पिया। साम्हूं पलेंडर भी हले पियो खाद वग़ैरह ॾे पियो। बस एक बोरी बची है सिर्फ 2 बोरी बचला आहिनि 3 बोरी पलेंडर में जूं टोटल हिन प्लाट जी 5 बोरियूं 5 एकड़ जो प्लाट आहे। बेहतरीन तरीके से माशाल्लाह खाद अचे पई। शायद को बीजी हुआ गुड़ो वग़ैरह अची वियो आहे हिसाब किताब तो ड्राइवर जो है लही करे वो चेक करे पियो चेक करे इन सफ़ाई करे पोइ ओके करे हलाईंदुसि। शायद चाल थोड़ी घटाए त खाद जल्दी खपे पई इन करे।
ऐं दोस्तों मुंहिंजी फील्ड में जेको अॼु कमकार आहे उहो सिर्फ़ु इहे 2 कमकार छा आहिनि। हिकु त जेको आहे स्प्रे वग़ैरह थी आहे उन जा व्यू बि तव्हांखे ॾेखारियोसीं ऐं उन खां अलावा हाणे प्लिंट वग़ैरह पहुची चुको आहे ऐं मां खाद बि ॾिवायां पियो ऐं खाद ॾिवायूं ऐं इरीगेशन वग़ैरह हले पियो उहा त मुंहिंजी तव्हांखे पहिरियों मां ॿुधाए चुको आहियां। बसि मुंहिंजी दिलि चए थी त अॼु ब्लॉग बसि हिते एंड कयूं छो जो इवनिंग वारी शिफ्ट में कमु ख़ासि थियण वारो आहे कान। बसि हाणे बि तक़रीबन इवनिंग ई थियण वारी आहे, ॿारनि खां टाइम टपी चुको आहे ऐं उमेदु आहे त अॼु जो व्लॉग बि तव्हांखे पसंदि ईंदो। एंड ताईं व्लॉग लाज़मी ॾिसिजो, कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय बि लाज़मी ॾिजो दोस्तों ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। इंशाल्लाह वरी सुभाणे नए व्लॉग सां गॾु तव्हां सां हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों। सिंध सलामत, साथ सलामत।